नज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां बिशारत सुमरो। नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। कोयटा जे मस्तूम क़ौमी शाहराह ते आपघाती धमाको, 3 सिक्योरिटी एहलकार शहीद, 20 खां वधीक ज़ख़्मी। CTD तर्जुमान चवे थो आपघाती बमबार मोटरसाइकिल ते सवार हो। CTD जी टीम धमाके वारे हंधि मौजूदु आहे। धमाके बाबति वधीक जांच जारी आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां सैयद अली गिलानी जो लाश खसण जी मज़म्मत। इमरान ख़ान चवे थो अली गिलानी जे कुटुंब ख़िलाफ़ केस दाख़िल करणु शर्मनाक अमल आहे। BJP हुकूमत RSS जी नज़रे ते हली रही आहे। सैयद अली गिलानी क़ाबिल एहतराम ऐं असूल परस्त कश्मीरी अॻवान हो। मुल्क में कोरोना वायरस जी चौथी लहर कहर बणिजी वई। वायरस वगे वधीक 61 मरीज़ फौतनि जो अंक 26,175 थी वियो। 24 कलाकनि दौरान 3,447 नवां केस रिपोर्ट। कोरोना वायरस जी शरह 47% रही। वज़ीर आज़म इमरान ख़ान सां गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतरेस जी फ़ोन ते राब्तो। अफ़गानिस्तान ऐं ख़िते जी सूरतहाल ते ॻाल्हियूं। वज़ीर आज़म इमरान ख़ान अफ़गानिस्तान में अमन ऐं इस्तेहकाम ते ज़ोर ॾींदे चयो आहे त अफ़गानिस्तान में 40 सालनि खां जारी तकरार ख़तमु करण जो मौक़ो मिलियो। आलमी बिरादरी इंसानी ज़रूरतनि ऐं मुआशी इस्तेहकाम लाइ क़दम खणे। कोशिशि कई वञे त अफ़गान पनाहगीरनि जो बहिरान रोके सघिजे थो। काबुल जे दौरे ते पहुतल DG ISI लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद जी तालिबान शुरा जी क़यादत सां अहम मुलाक़ात। पाक अफ़गान सिक्योरिटी, इक़्तिसादी, वापारी मामलनि समेत ॿ तरफ़ा लाॻापनि ते ॻाल्हियूं। सहाफ़ियुनि सां मुख़्तसिर ॻाल्हि ॿोल्हि कंदे DG ISI चयो त फ़िक्र न कयो, सभु ठीकु थी वेंदो। मुल्क खे मौजूदा बहरान मां पीपल्स पार्टी ऐं असांजो मंशूरी कढी सघे थो। तब्दीली सरकार आवाम खां अटो लटो ऐं अझो खसे छॾियो आहे। सिलेक्टेड हुकूमत 20,000 माण्हुनि खे बेरोज़गार करे छॾियो। 1 करोड़ नौकरियुनि जा दावेदार माण्हुनि खे बेरोज़गार करे रहिया आहिनि। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो मुल्तान में PP अॻवान नाज़िम शाह ऐं संदसि घरवारी जे लाॾाणे ते पोयरनि साउज़ रफ़ाई खां पोइ मीडिया सां ॻाल्हियूं। ऐं सिंध हुकूमत पारां सूमर खां समूरनि स्कूलनि में वैक्सीनेशन मुहिम शुरू करण जो फ़ैसिलो। तालीम वारे वज़ीर सैयद सरदार शाह जी सदारत जे इजलास में फ़ैसिलो कयो वियो त 9 खां 12 क्लास जे शागिर्दनि खे वालिदैन जी रज़ामंदी सां सूमर खां वैक्सीनेशन कई वेंदी। इजलास में निजी स्कूलनि जी नई सिर रजिस्ट्रेशन ते बि इतफ़ाक़। सरदार शाह चयो आहे त स्कूल बंदि न आहिनि करणा त वैक्सीनेशन कराइणी पवंदी। पोरियत जेतिरो उजूरो निजी स्कूल जे उस्तादनि खे बि ॾियणो पवंदो।